नाज़रीन अस्सलामु अलैकुम। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त MS manjhand اسپتال कुझु ॾींहं खां खबरुनि में करप्शन वाइखे थियण ते बौखलाहट जो शिकार थी वियो आहे, जंहिंमें अॼु अस्पताल में पहुतल सहाफ़ी साजिद मलाह खां जबरदस्ती मोबाइल फुरे खेसि पुलिस खां ॿधराइण जूं धमकियूं ॾिनियूं। हेलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सर शाला प्यारे सर अलादीन कोसो ॻाल्हायां। हाँ सर अॼु सिटीवेट जो मोकिलियो तो पुराणो मोकिलियो नओं सिटीवेट जो धक वारो वो कोन मोकिलियो अथव सर। अदा वो नवा पना अचो साल पहुचण जा। जी जी सर। हाँ वो बस पना पहुचण था ॾियूं। ठीक है सर ठीक है, मुझे इन्हीं जे करे तव्हांखे फोन कयो। हैदराबाद का पना कढाए न जे बस पहुचण जा अॼु सुभाणे। ठीक है सर, मेहरबानी सर सर मेहरबानी। सर यो गोरा में टियों ॾींहुं मूंखे घुरायो हुते। हाँ हाँ वरी मूंखे चईंदा MSA साहब चए थो 20,000 ॾे सिटीवेट ॾियाई। मुंहिंजो MSA साहब कीअं मूंखे चवंदो 20,000 ॾे। हाँ न वरी हुन गोरा में सर ईअं चयो न चईंदो साहब चए थो 20,000 ॾे सिटीवेट या मूं चयो हाणे 20,000 हैदराबाद। जी जी सर ठीक है सर। वो 20,000 वठंदा आहिनि हैदराबाद में। चलो ठीक है पोइ सुबुह जो ॾे मिलंदासीं। ठीक है सर।